दोस्तों, सबका पहले तो बिस्मिल्लाह रहमान रहीम। मीरू अल्लाह खोर नबू कमदार हेड़ो भलोड़े ॾियण जे सदके हिन कल्चर ऐं सकाफ़त जे सदके अॼु मूंखे अज़हर सुहाग साहिबु घुरायो। मूंखे जवाबु मीरू हूंदा अचो अॼु खां तुंहिंजो प्रोग्राम शुरू। ऐं माशाल्लाह अज़हर सुहाग मुंहिंजो सलाम आहे। उन खां पोइ अज़हर साहिब खे बि सलाम, तारारे खे बि सलाम कंदुमि, छो त हीउ सेठ जेको लॻो आहे इहो ज़बरदस्त सेठ लॻो। इहो MD सुहाग साहिब जी महिरबानी, जो अहिड़ो सेठ इन खां इनशाला अहिड़ो सदाई सेठ मूंखे ॾींदा ऐं आउं प्रोग्राम कंदो रहंदुसि। तो अलाह ख़ुशि रखंदो रब पाक उन्हनि खे। ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलांव त अॼोको जेको ॾिहाड़ो सिंध सॼी मल्हाए पई, हर शहर में, हर ॻोठ में, हर रोड ते, हर घटीअ में आहे। इहो असांजो सकाफ़त कल्चर असांजो इहो अॼु न आहे, अॼोको न आहे, इहो ज़माने खां वठी आहे। पर असीं सिंधी सुता पिया हूंदा आहियूं। पोइ जॾहिं केरु असांखे ईअं अचे थुॾो हणंदो आहे न, पोइ जो सिंध उथंदी आहे न, पोइ सिंधी माठ करे न वेहंदा अथव। इहो ॿुधाईंदो हलांव त आसिफ़ ज़रदारी साहिबु जॾहिं सदर हो तॾहिं अफ़गानिस्तान वियो, अजरक ऐं टोपी पाए वियो। उते हिकिड़ो उर्दू हैकर हो, एरवाई जो मुंहिंजे ख़्याल में, हुजा कहिड़े चैनल जो, उन तनक़ीद कई। उन खां पोइ सिंधी उथी पिया त असांजे अजरक ऐं टोपीअ ते माण्हू तनक़ीद कई आहे, इन खे बर्दाश्त न कंदासूं। उन खां पोइ ॾिहाड़ो मल्हाइणु शुरू थियो। पर हिन ॾिहाड़े खे मल्हाइण वारो जेको आहे उन जो नालो बि वठणु मूंखे ज़रूरी सम्झा थो। छो चवंदा अॼोके ॾींहं ते केरु कूड़ न ॻाल्हाए, की सच हलंदो त उहो अली काज़ी साहिबु आहे, जो नारे हैदरी अली काज़ी साहिब सिंध सॼी गॾु कयो। उन खां पोइ सभई गॾु थिया आहिनि। तो हाणे बिस्मिल्लाह पंहिंजो प्रोग्राम शुरू कंदो। मूं वटि हेॾा छो झली मूंखे तो माशाल्लाह हेॾा अली गुल मला। हूअं त सोभो खान हूंदो आहे मूं वटि, पर अॼोके ॾिहाड़े सदके अली गुल मला ओरिजिनल आहे साईं। हेॾा मुंहिंजो सुगल वेठो आहे अली नवाज़, त मूंसां ज़िंदगी भर गॾु ई गॾु आहे। ऐं हे मुंहिंजो दोस्त कंहिं ज़माने में गॾु हो चैनल ते, तारिक कुरैशी साहिब जो वॾो तमामु वॾो नालो आहे, वॾो नालो अलाह जो आहे, पर राइटर वॾो ऐं माशाल्लाह ज़बरदस्त लिखण वारो। छो त हीअ जॾहिं लिखंदा आहिनि न त उहो जुमिलो सोचे सम्झे लिखंदा आहिनि, त को गड़बड़ त न आहे, कोई एक्टर सां या कंहिंखां ग़लती न थींदी। इन करे माशाल्लाह तोखे साईं मुंहिंजो सलाम आहे। होॾा असां दुकर साहिबु वेठो आहे, दुकर ते वेठो आहे साईं, छा नालो आहे, अहमद अली साहिबु, गुलाम हैदर। होॾा साईं फ़कीर साहिबु वेठो आहे, छा नालो अथई, हा, ऐं साईं अहमद अली चांडियो साहिबु असांजो वॾो सुगड़ आहे। उन सां गॾु इमदाद ख़ुश्क वेठो आहे। पोइ मीरमान लाखो आहे। त हाणे बिस्मिल्लाह प्रोग्राम शुरू थो कयांव। या अली मदद, बिस्मिल्लाह रहमान रहीम। अल्लाह मदद करे। तारकुरे जी कहिड़ा हाल बाबा? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम। तव्हां कीअं आहियो? हक़ मौजूद, हक़ मौजूद, माशाल्लाह हक़ मौजूद थी आयो। अलाह शुक्र आहे, ॾाढी तव्हांजी ॾाढी ठहे पई तव्हांखे। कंहिं ज़माने ॾाढी न हूंदी सा छपर कोन आहे, पर अॼु माशाल्लाह ज़बरदस्त। तव्हां ज़िंदगी में छा कयो, छा न कयो, अॼोके ॾिहाड़े खे छा था सम्झो? असांजी ज़िंदगी सिंध सां आहे। ऐं हींअर जेको असां ॾिहाड़ो मल्हायूं पिया था, उहो सकाफ़त जो ॾिहाड़ो पिया मल्हायूं। ऐं सकाफ़त जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में चई आया आहियो त रुॻो अजरक ऐं टोपीअ जो नालो न आहे, पर सकाफ़त असांजे मजमूई रवैयनि जो नालो आहे, जेको असांजे अंदरि मज़ार थींदो आहे। बिल्कुलु सही। सो असांजे सकाफ़त में आहे नेठाई, निमाणाई, सूफ़ियाणो अंदाज़। ऐं इहो जेको असांजो वेदनि जे ज़माने खां जॾहिं हिन धरतीअ ते वेद लिखिया विया, उन में बि इहा ॻाल्हि लिखियलु आहे। उन्हनि वेदनि में बि लिखियलु आहे निमाणाई, नेठाई, हिकिड़ो ई रब, सभिनी जो ख़लकींदड़, क्रिएटर, सभु उन जा बंद आहे। सो इहो जेको असांजे सिंध में जेको वॾे में वॾी जेका ॻाल्हि आहे, तइलीम जेका आहे हज़ारे सालनि खां वठी, उहा आहे पंहिंजाए पंहिंजे प्यार जी। सो हिन सकाफ़त जी जेका निशानी आहे पंहिंजाए पंहिंजे प्यार, हिन ते तव्हां जीअं ज़िक्र कयो त चथर थी उन असांखे रंजाए वेंदो ऐं उनखे असांखे जाॻाए बि वेंदो। ऐं उहो थ्रेट जेको आहे उहो हिकिड़ी असांजी अपॉर्चुनिटीअ में तब्दील थी वियो। हाणे माशाल्लाह असांजी सकाफ़त ॾाढो निमाया थी वई आहे, बल्कि असांजो सॼो तशख़ुस, सुञाणप। असांजी सकाफ़त एॾी वॾी वसी आहे, छा तव्हां रुॻो हीउ न सम्झो, पर असांजा वण टिण घर ओटाकूं असांजी हर शइ सकाफ़त आहे। उन्हनि काठनि मां सभु कुझु ठहे थो, खटूं साईं घणा मंजूं, अलाए छा छा था ठहनि, सभु सकाफ़त। दुनिया जे कंहिं बि ख़िते में नियाणीअ खे सत क़ुर न आहे सम्झो वेंदो, महिमान खे महामान न आहे सम्झो वेंदो, तॾहिं आहे खे सत खून माफ़ न आहिनि कबा। इहो सिर्फ़ु सिंध जी सरज़मीन जो वतीरो आहे, उनजो ख़मीर आहे। हासे ॾिसो न, असांजी सिंधी ॿोली एतिरी वसी आहे, जेकॾहिं धारियो हूंदो त चवंदो
रोटी पक रहा है, सालन पक रहा है, अपना चांहि पक रही है। और जेकॾहिं असांजो सिंधी हूंदो त चवंदो मानी पचे थी, भाॼी रिझे थी, चांहि कढ़े थी। यानी असांजो हर शइ जो लफ़्ज़ अलॻि आहे। फ़क़ीर चए थो त ही सुहिणी सिंधड़ी सारी आ, पंहिंजी पाक धरती प्यारी आ, ही सुहिणी सिंधड़ी सारी आ। कच्चो काछो कोहिस्तान त ॾिस, कच्चो काछो कोहिस्तान त ॾिस, ओताकनि ते महिमान त ॾिस, ही सिंध जो दुश्मन नादान त ॾिस, जंहिं दिल में यार गद्दारी आ, ही सुहिणी सिंधड़ी सारी आ, पंहिंजी पाक धरती प्यारी आ। हर फसल मेवात हिते, खजी अंब केला सौगात हिते, कुर्ब कचहरी हर रात हिते, ही पंहिंजी सखाफत अॼु जियारी आ, ही सुहिणी सिंधड़ी सारी आ, पंहिंजी पाक धरती प्यारी आ। बेड़ी चा वथाणनि ते वलर वारियूं, झांगीअड़ा झुपड़ा भाइन मारियूं, कणक कमंद केलो सारियूं, जुवर बाजर ही सरहत फुलारी आ, ही सुहिणी सिंधड़ी सारी आ, पंहिंजी पाक धरती प्यारी आ, ही सुहिणी धरती सारी आ। अरे छो त सिंधु दरिया दादलो दिल पर दरिया हिते, डंडू ढोरा वहन वाह हिते, सोनो लतीफ सैयद शाह हिते, जे बाझारे बेड़ी, जे बाझारे बेड़ी तारी आ, सोनी सिंधड़ी सारी आ, पंहिंजी पाक धरती प्यारी आ। सही होता अहमद अली चाचा साहब नबल खाने होता कहते अहमद खुशक साहब ता बिस्मिल्लाह। कमदार साईं ॻाल्हि आहे त असांखे हिन धरती जे लाइ बुज़ुर्गनि उस्तादनि भी घणो दर्स ॾिनो, जंहिंमां साबित थिए थो जीअं शहनशाह लतीफ़ चयो त साईं सदाईं करीम मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद। शहर अर्ज़ आहे, शहर दुनिया जे जीअं असांजे सुगलनि शहर चयो त देश ही देश तुंहिंजो, मुल्क तुंहिंजो, देश तुंहिंजो, वेस तुंहिंजो, मुल्क तुंहिंजो, खुल्क तुंहिंजो, शान तुंहिंजो, मान तुंहिंजो, भरम तुंहिंजो, दीदार तुंहिंजो, गुप्तार तुंहिंजो, जलवो जोता जमाल तुंहिंजो, कादर कुर्बा कमाल तुंहिंजो। अर्ज़ कई त ॾातनि में तूं आ, ज़ातिन में तूं आ, वातन में तूं आ, मकाननि में तूं आ, घरनि में तूं आ, बहरनि में तूं आ, शहरनि में तूं आ, हर ज़ातिन में तूं आ, घरनि में तूं आ, बातिन में तूं आ, रूह में तूं आ, हर खां अफ़ज़ल कलाम तुंहिंजो, जलवो जोता जमाल तुंहिंजो। अर्ज़ कई त गाहनि ॿूटनि झंगनि में ॾिस तूं, पहाड़नि पथरनि जबल में ॾिस तूं, नातनि पुरपणनि ऐं झरनि में ॾिस तूं, वाकरनि वादियुनि कीलो मकालनि झंगनि में ॾिस तूं, हरवा जलवा जोता जमाल तुंहिंजो, कादर कुर्बा कमाल तुंहिंजो। अर्ज़ कई त मिलण मुर्का तुंहिंजो, ही गुनाहगार खुश्क बि तुंहिंजो, निकाह में तूं आ, क़ुरान में तूं आ, फुरकान में तूं आ, संजील में तूं आ, हर नात में तूं आ, कसम आ ख़ुदा जो त हर लाए मुक़ाम में तूं आ। खुश्क साहब सुभान अल्लाह। साईं सुबुह चवां अलीकुल मला जा, अलीकुल मला है, अलीकुल मला बिस्मिल्लाह। छा तो ॿुधाइणु चाहीं? बिस्मिल्लाह। चए तो तूं मुंहिंजो आहीं, मां तुंहिंजो आहियां, करे वाइदो फिरां ईमान वञे। तूं मुंहिंजो आहीं, मां तुंहिंजो आहियां, करे वाइदो फिरां ईमान वञे। सवे सुहिणा ॾिसी सुहिणी सिंध, मां ॿियनि ॾे सुरां मुंहिंजो ईमान वञे। वाह सही वाह, बिस्मिल्लाह। हाँ साईं, हाँ साईं, असां त अॼोके ॾींहं ते सॼी सिंध खे मुबारकूं, ऐं तोखे वरी डबल मुबारकूं थियूं जो हीअ थोरी अहिड़ी उताक, ये उताक सही असांजो सलाम एमडी साहब खे अज़र स्वागत साहब जे अहिड़ी उताक हाणे ॿ मुबारकूं थी वियूं, हिकिड़ी तव्हांखे बि सॼी सिंध खे, ऐं सिंध जी आज़ादा करियूं, पंहिंजा ही वेठल महिमान बि उन्हनि जी बि आज़ा त वारी सभु विछाइण, वारी सभु विछाइण, भिटूं विहाणा तिन लाइ, कोठिया आईंदमि सिपरी, कंदसि रूह रिहाण, ओ हो त अचनि पिया हाण, उथी त आजा करियूं, उथी त आजा करियूं। साईं वरी असां हिन सिंध ते हिकिड़ो सुठो पैगाम बि ॾियूं जो असीं पाण हिक ॿिए खे कावड़ूं ऐं नफ़रतूं ऐं जहिड़ा, उन खे शहर थो चवे
त कंध कपिड़ो चक जुती ॿधी हथ जे अचनि त लखे लख चटियूं छॾे ॾोह ॾिजनि मुंहुं ते मधायूं साॻियूं न चोजनि पोइ मिड़ो ई माफ़ कजनि मेड़ मुहाबे मेदरा। पोइ असांखे हिन ॾींहं ते हिक ॿिए खे माफ़ करणु ऐं महबतूं विराइणु खपनि। हर शइ चवंदा आहिनि त हिकिड़ी इज़त बि महबत पैसे सां कोन मिलंदी आहे। जेकॾहिं थोरो अञा बि थोरो इजाज़त ॾियो, अॼु दिलि थी चवे त रुॻो पढ़ूं कस सदा या कुर्ब खे असीं हिक ॿिए सां कसू खायूं। कस सदा या कुर्ब खे उहो कुर्ब थो खाए कस कस थी लाहे कस खे ॿियो केरु थो खाए कस कस मजा किरोड़ थिया पर कूड़नि भाई कस कस ॾिनाऊं कुठनि खे कुठनि कान्हे कस वो कस मलूक कस कस मजा थी कसर कस वारी खाऊं था कस खाऊं था कस खाइजो। तार करे साहब सुगल चारई ॿुधई मुंहिंजा चारई हा ॿुधई अली गुल मलाब ॾिठी इन लाइ तूं छा थो चवणु चाहीं? तूं बि त वॾो राइटर बि आहीं वॾो माना ईअं त न आहे न कुझु तूं ॿुधा कुझु मूंखे पोइ वञा थो हुन फ़नकार ॾे। फ़नकारनि ॾे ज़रूरु हलबो। हा हलूं था हलूं था बिस्मिल्लाह। ही जेके पंहिंजा दोस्त वेठा आहिनि ही सुघड़नि ऐं इन्हनि खे आहे फोक विज़डम। इन खे चइबो आहे लोक ॾाप। लोक हिकिड़ी हूंदी आहे माण्हुनि जी फॉर्मल तइलीम यूनिवर्सिटियुनि में डिग्रियूं वठंदा आहिनि पर हिकिड़ी तइलीम जेका मिलंदी आहे ज़माने शनासी सां ज़माने खे पढ़ण सां। सो हिननि वटि जेको इल्मु आहे ऐं हिननि वटि जेका ॾाप आहे उनखे चइबो आहे फोक विज़डम लोक ॾाप। इहो आहे असांजी सिंध जो रंग। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त मां चवंदो आहियां त ही उहे असांजा फ़नकार आहिनि इहे असांजा माण्हू आहिनि जिन वटि वॾो हुनुरु आहे जेके असांजे रवायती असांजे जेको असांजो मिज़ाज में जेको शाइरी आहे इन शाइरीअ में तव्हां ॾिसो दास्तान लिखियल आहिनि। हिकिड़ी शाइरीअ में अलाए केतिरियूं कहाणियूं केतिरा मिसाल केतिरियूं तशबीहूं आहिनि। त हीअ जेका शाइरी कनि था इहा जेका सुघड़ाए पए इहा आम ॻाल्हि कोन्हे का, इहा हर कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे। एतिरो यादि करे न सघंदो यादि। ॿी हिकु मज़े ॻाल्हि ॿुधायो अॼु मोबाइल ते ॾिठो खिपरे ॾे जेको ॻोठो यकीन कयो खटूं ॾिठो खटूं जेके वाणियूं पे जेके ठहियलूं जेके माण्हू खण हिकिड़ी खट 50 लख 60 लख 80 लख खट पर खटूं न हुयूं अलाए छा हुआ। त हाणे फ़िलहालु ब्रेक था वठूं छो त चवंदा थोरो ब्रेक वठो ऐं उन खां पोइ वरी था अचूं पाण ब्रेक ते। हा दोस्तो पढ़ लिखियल त चवंदा आहिनि ब्रेक पर ऐं साई चवंदो आहियां साई खईंसूं मोटी आयासीं। हाणे सभिनी दोस्तनि जी कचहरी ॿुधव हाणे थोरो साईं खां पर फ़नकार वेठो आहे मुरादली फ़क़ीर आहे ठटे खां अला। हा साईं बिस्मिल्लाह छा था ॿुधाइणु चाहियो बाबा बिस्मिल्लाह। सिंधी माण्हू सुहिणा जुग जुग शाल सिंधी माण्हू सुहिणा सिंधी माण्हू सुहिणा जुग जुग शाल गाढ़ा गल पट गभरू लुहा लिंग सदन गाढ़ा गल पट गभरू लुहा लिंग सदन सिंध सभा जड़न सुअ वधाई सिंध जी ला ला म्या ओ ला ला सिंधी विख वधायोड़े पेर न पोइते पायोड़े सिंधी विख वधायोड़े पेर न पोइते पायोड़े पेर न पोइते पायोड़े पेर न पोइते पायोड़े पेर न पोइते पायोड़े सिंधी विख वधायोड़े पेर न पोइते हटायोड़े सिंधी विख वधायोड़े पेर न
पोइ ते हटायो रे पेर न पोइ ते हटायो रे पेर न पोइ ते हटायो रे पेर न पोइ ते हटायो रे सिंधी विख वधायो रे पेर न पोइ ते हटायो रे सिंधी विख वधायो रे पेर न पोइ ते हटायो अजरक वेस असांजो सिंध त आहे देस असांजो टोपी अजरक वेस असांजो सिंध त आहे देस असांजो टोपी अजरक वेस असांजो लोई की मल जायो रे लोई की मल जायो रे लोई की मल जायो लोई की मल जायो रे लोई की मल जायो रे सिंधी विख वधायो रे पेर न पोइ ते हटायो रे सिंधी विख वधायो रे पेर न पोइ ते हटायो 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 रे सिंधी विख वधायो रे पेर न पोइ ते हटायो रे सिंधी विख वधायो रे पेर न पोइ ते हटायो सिंध साहिन नीह असांजा सिंधी माण्हू शींहं असांजा सिंध साहिन नीह असांजा सिंधी माण्हू शींहं असांजा सिंध साहिन नीह असांजा सिंधी माण्हू शींहं असांजा तिन सां साथ निभायो रे पेर न पोइ ते हटायो रे तिन सां साथ निभायो रे पेर न पोइ ते हटायो 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 रे सिंधी विख वधायो रे पेर न पोइ ते हटायो रे सिंधी विख वधायो रे पेर न पोइ ते हटायो ज़ाकिरा सिंध में जवान थी रहबो तू न दरिया खान थी रहबो ज़ाकिरा सिंध में जवान थी रहबो तू न दरिया खान थी रहबो ज़ाकिरा सिंध में जवान थी रहबो तू न दरिया खान थी रहबो फेरी सब भजायो रे पेर न पोइ ते हटायो रे फेरी सब भजायो रे पेर न पोइ ते हटायो 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 रे सिंधी विख वधायो रे पेर न पोइ ते हटायो रे सिंधी विख वधायो रे पेर न पोइ ते हटायो हाँ मुराद फ़क़ीरवा माशाल्लाह ज़बरदस्त गई हाँ दादू वारी गुजारनि ते छो त गुजारत ज़रूरी आहिनि छो सिंध सखावत आहे असांजी गुजारत हूंदियूं आहिनि जा अहमद चांदा तूं ॾे साईं अहमदाद ख़ुशि करे हू तव्हांखे ॾे मेहरबानी साईं जी साईं
असांजो गुजारत त ईअं सम्झो त हिकिड़ो पहिरियों क्लास आहे हाँ ना साईं। गुजारत खऊं ई त असां सुघड़ सॾिबा आहियूं बिस्मिल्लाह। गुजारत खऊं ई त हर शइ थींदी आहे पर अॼु अली गुल मलाह खे आऊं गुजारत ॾियां पियो वाह साईं गुजारत चवांसि पियो बिस्मिल्लाह। त आ नाला आ नाला खण माल जा खोह ॿार जी मन पिरी ज़ात चन पिरी ज़ातन में आओ। शहर जेकॾहिं अचनि था त मीरपुर ख़ासि मीरपुर माथेलो घोटकी अबा गुजारत खे कंदकोट, ॿुध कराची साईं गुजारत खे ॿुध हा। गुजारत चए पई त आ नाला खण माल जा खण माल जा खोह ॿार जी मन पिरी ज़ात चन माल जा पेचरा माल जा खुर माल जा ॾोहण माल जूं घंटियूं माल जा धनार हाओ बा रस्ता गाह अचनि हाओ मूं वेढ़े अचनि हाओ। मूं अंगण अचनि माल हे वेढ़ा, हिन माल जा दर पेरा। अचनि। हाओ साईं ओए गसर तॾहिं में। अचनि तॾहिं हा साईं हा, अंगण अचनि हाओ चो इमदाद गुज़ारत गुजारत चवां पियो त आ नाला खण माल जा खोह ॿार जी मन पिरी ज़ात चन आ सजण हाओ आ मेहमान हाओ आ मारू सांगी अञा बचे जीअं पई जुमो हेरो खैरो हाओ। गहणो लहणो लेखो हाओ मुंहिंजा अबा अच दानाह हाओ। अच अकुलमंद हाओ अच मूं वेढ़े हाओ अली गुल अच मुंहिंजा मारू हाओ अच मुंहिंजा साथी अच मुंहिंजा भाउ ॿार जी खोह ॿार जी खोह ॿार हाणे जी। ॿार जी किरी ड्रथी लेटी ॿार जी बंधड़ी सुती ॿार जी मुंहुं रखी हाओ साईं ॿार ॿार तंजड़, जी ॿार जो ज़िद, दिलि, ॿार जो बहश, क्रोध रोअण मारवी खे मेणा ॾियनि पिया न त तुंहिंजो पोयों केरु आयो आहे केरु बि कोन आयो आहे वाह वाह मन फिरी गिरी अचनि चओ। मोटी अचनि हाओ। ही वलर करे अचनि अचनि। लिकी छपी अचनि अॼु न त सुभाणे चओ परी अचनि हा। ओ चंड अरे 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 वाह गुल खे तो मला ॾे वाह, गुल सही अकेलो वाह। अच गुजारत वही तो आरी बा साईं गुजारत आहे बिस्मिल्लाह। त आ नाला खण माल जा खोह ॿार जी मन पिरी ज़ात चन चवेसि पियो त आ फ़कीर खण अखा पट पोइ अथई मन पिरी चंड चन वाह 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 दिल अंदर वाह अहमद अली साईं खे सलाम। ऐं अहमद अली चांडिया साईं वाह वाह करे अहमद साईं मीरवन साईं गुजारत दुआ में हिकिड़ी आहे त जीअं त ही काठियूं नाला शल शहर थियनि चए पियो त ही आबाद ओटाकूं शल आबाद बिस्मिल्लाह अब जी अहमद अली हा इमदाद साईं गुज़ारत चए थी जी त मिट्टी जी आ हां औज़ार जो ॾे वाह जी जी आओ सारा जो लप आ मिट्टी जी लप बच हाँ? हे सिर ॾे बच उडाम चओ गुजारत मिट्टी जी आ मिट्टी जी आ औज़ार जो ॾे अरे उजारे को चुल्लो दलाल मिट्टी जो चुल्हो भला चवे। मिट्टी जी कबर आ हाओ मिट्टी जो घर आहे लिपतिण चओ मिट्टीअ जो मिट्टी जो दिलो मिट्टी जी आ मिट्टी जी आ सुर्की आ बच सिप आ हाओ ॿुध चए थी धूड़ धक्का करे आ बच पहाड़ जी आ चए थी रही आ हाओ ॿुध झटे आ ओए केर आ केर मिट्टी सलामत जी आ केर मिट्टीअ जी सलामत हाओ। चए थी सलामत मोटी आ हाओ सलामत मोटी आ उमर खाधी कान्हे का बच। सलामत मोटी आ मिट्टीअ जी आ ॿुध चए पई त साॻो सिर मोटी आ खाधी आ बच। ही आली सुकी आ चए थी न कच्ची पक्की चए थी वट डला वट। डाफ न कर मिट्टीअ जी डाफ चए पियो त न ही साॻी आ चवे ॿुध चएसि पियो त तो ॾिनी मूं वरिती ही झटी आ बच थोरी ॾेढी आ चए थो ॾेढी आ हाओ। कुंगरी आ हाओ। हाँ, चए थी त कोठे चढ़ी आ बच चढ़ी आ चए थी कच्ची आ हाओ। मुंहं खां कच्ची आ हाओ। हाँ, चए बढ़िया, पियो त वाह। मिट्टी जी आ वाह वाह अहमदाद अब चओ मिट्टी जी आ मिट्टी जी आ आओ औज़ार जो ॾे ॿुध चए पई को ॾाह ॾस ॾे बच ॿुध चएसि पई त अॼु आण मञी आ अॼु आण मञी आ झुकी आ चवे थी हाणे राणो मुमल चवेसि पई उमल न थई वाह रे सुर वाह। साॻो सुर थई मारवी वाह रे वाह हां चएसि पई त ओॾहूं आ
हाओ वो न हुआ जर न हुआ मिट्टी जी सिप सिटी कोली मिट्टी अदा धूल कुछ न कहीं अदा अदा हाणे भंज असां बस साईं महिनत वॾी कई जी साईं इमदाद जी साईं गुजारत सुर सागो वाह हाणे उमर बादशाह खूह ते पहुतो आहे वाह मारवी खूह ते बीठी आहे वाह हाणे चवेसि थो त मिट्टी जी आहे औज़ार जो ॾे मिट्टी जी आहे तास उंज लॻंदी आहे त असां तास बि चवंदा आहियूं होॾा हारी जॾहिं असां खाटी खणंदा आहियूं त तास वठंदा आहियूं नेवाही जी वेरी गुड वेरी गुड सलामी बि चइजे तास बि चइजे हा हाणे ऐं औज़ार जो आहे पाणी लोहर जॾहिं औज़ार ठपींदो आहे त उनखे पाणी ॾींदो आहे हाणे सौ सिधो चवेसि थो त मिट्टी जी आहे औज़ार जो ॾे चए तास आहे पाणी ॾे माशाल्लाह माशाल्लाह जबरदस्त ॿई ॼणा ठहियो पिया अचो पर हाणे थोरी साई खणूं ठीकु आहे पोइ वरी था शुरू कयूं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह हा त दोस्तो साई ख़तमु कईसूं मोटिया आहियूं पंहिंजे प्रोग्राम ते छा करे असां लमन खान जा उताक हिते मूं वटि सुघड़ ऐं फनकार या कचहरियूं जा असां वटि टिपा जा फनकारूं जा फनकारूं जा उहे लाल पीला ॻाढ़ा कपिड़ा इहे मूं वटि न हूंदा आहिनि असां हूंदा आहियूं सादा माण्हू सादा ई दोस्त उहे सुघड़ उहे अलीगुल मलाह असां सां आहे पहिरियों अलीगुल मलाह खां पुछां त जी जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह साईं चए थो ज़ाहिद खे ख़बर कहिड़ी मुंहिंजो मक़ाम छा आहे ज़ाहिद खे ख़बर कहिड़ी मुंहिंजो मक़ाम छा आहे हर रूप में नयारो बज़्म कलाम चाहे चए थो अब्दी मुंहिंजो इशारो बेशक बराबर बारो सूरत में सैर सारो ख़ासि ऐं आम छा आहे ज़ाहिद खे ख़बर कहिड़ी मुंहिंजो मक़ाम छा आहे यारो वाह अलीगुल मलाह वाह सही वाह अज़ाद बिस्मिल्लाह साईं अॼु नबर खान असांजा जेके बुज़ुर्ग घर में वेठा आहिनि वीचारा लठड़ी जी टेक ते तो वांगुरु था हलनि उन्हनि खे छो न यादि कजे बिस्मिल्लाह कर बिस्मिल्लाह सुण त तोखे सुणायां ही हाल संदो हीणनि ही पहाको चवां थो पाण ते सभई सम्झनि पीरी थी ज़हीरी साथ ॾिनो सूरनि जवानी वई हिन जान मां ॿियो असरु छॾियो उबज़नि मथे खां बि मोकिलायो वारनि वीचारनि अॻे पुकारूं ॿुधंदो परे खां हाणे कहर कयो आहे कननि अॻे नाज़ हो हिन नूर ते हाणे आजिज़ कयो आहे अखिड़नि कारायनि बि कमु छॾे ॾिना मुंहिंजा ॾाढा हथ ॾकनि बानी खाईंदे मूंखां गिरां गोॾनि ते किरनि जे चाहणा थो चपनि ते साब किरियो पए कपिड़नि पोइ उते वेठल माण्हू मूं तां खोड़ था खिलनि घणो सूर संदनि में बीमारी आहे बदलनि पैर न खुपल पट ते ॾाढा थाबनि में थिड़नि अदा मूं लठ कया लाचार खां ॾा ख़ुशी मां खणनि असल न वणू औलाद खे जेके वेझो न वेहनि जे ॻाल्हाईंदे के कचहरी में त चरियो था चवनि पोइ बि दुआऊं था घुरूं दादनि चए चल ख़ैर सां हुजनि चल ख़ैर सां हुजनि लख थोरा कोई साहब माठ करे वेठा आहियो माशाल्लाह तव्हां पंज अॼो के ॾाढे साहब तव्हां जेको बैत लतीफ़ सरकार जेका शइ अहिड़ी आहे त ॿुधायो न त भला मैसेज हिकिड़ो आवाम खे ॾिसण लाइ अहिड़ो ॾेई छॾियो जेको चवनि त यार सुभाणे अलाह ॿ टे नंढियूं ॻाल्हियूं जी 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 हिकिड़ो त हीअ सभु सुघड़नि जी महफ़िल आहे त उन में मूंखे शाइरी त कोन ईंदी आहे पर लतीफ़ सरकार हादी न सॼा मुर्शिदनि रहबरनि त उन्हनि जा ॿ टे बेत आहिनि जेके हिन ॾियार जे मुनासिबत सां वलर कयो अथनि प्रित न छिननि पाण में पसो पखियड़नि माणा मेठ घणो सॼण ऐं साणीअ कीअं अणासे विसरे हैफ़तनी होए वतन जिनी विसारियो सुभान अल्लाह अच्छा हिकिड़ो मुंहिंजो नंढिड़ो पैगाम आहे जी 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 उहो इहो आहे त असांजी अॼोके ॾियार जे हवाले सां जॾहिं सकाफ़त जी ॻाल्हि कंदा आहियूं त कंहिंजी सिंध जी सकाफ़त जी जी सो सिंध सां मुहबत जी दावा कंदा आहियूं हाम हणंदा आहियूं पर सिंध केरु आहे छा सिंध रुॻो हिननि जबलनि जो दरियाहनि जो समुंड जे किनारनि जो नालो आहे या सिंध में रहंदड़ सिंधियुनि जो नालो आहे सिंध नालो आहे सिंध वासियुनि जो बिल्कुलु बिल्कुलु सो असां जॾहिं पंहिंजे कंहिं सिंधी भाउ सां मुहबत नथा कयूं ऐं शुरूआति पंहिंजे घर खां कबी जंहिंसां नाराज़ आहियूं तंहिंसां परची वञिबो जंहिंसां कावड़ आहे तंहिंसां कावड़ छॾणी आहे हीअ जेके असांजा क़बाइली तकरार झेड़ा पंहिंजो पाण में इहे कुदरतूं कुल्फ़तूं इहे छॾणियूं आहिनि उल्फ़त प्यार मुहबत रखणी आहे इहो आहे हिन अॼोके ॾींहं जो दर्स ऐं पैगाम हिन बसि आख़िरी जेका ॻाल्हि हिन ॾियारे जे मल्हाइण जे हवाले सां तव्हां पंहिंजे इंट्रो में ॾाढी सुठी ॻाल्हि कई त हीअ जॾहिं ॾियारो मल्हाइण जी शुरूआति थी हुई त चैलेंज हुयो सिंध जे सकाफ़त लाइ
उन चैलेंज खे, उन थ्रेट खे अपॉर्चुनिटी बनाए वियो। पर उन हस्ती जो ज़िक्र ज़रूरु करणु घुरिजे जंहिंखे असां चवंदा आहियूं अली काज़ी। अली काज़ीअ खे यादि करणु घुरिजे जंहिं असांखे असांजे तशख़ुस सां ॻंढियो ऐं असांखे असांजी सुञाणप जो अहसासु ॾियारियो, जेको सदियुनि जो तसलसुल हुयो। साईं लतीफ़ सरकार क़िबला, उन्हनि खां वठी साईं GMC साईं ताईं जेतिरा बि असांजा आलिम, अकाबिर, अदीब, मुदब्बिर, दानिश्वर पैदा थिया, उन्हनि में उनजे सॼे सिलसिले खे जेकॾहिं खणी हलियो त वरी पोइ अली काज़ी असांखे इहा शइ ॾिनी, इहो शऊर ॾिनो। अॼु सॼी सिंध सकाफ़त जो ॾियारो पई मिलाए पाण में ॻंढिजण जी, त सिंध असांजी जिंद आहे, सभ खां अवल सिंध ऐं कराची सिंध आहे, सिंध असांजी जिंद आहे। साईं तव्हांजे अदब ते तव्हां कुझु ॿुधाए सघो मूंखे? साईं पंहिंजो सुघड़ सॾाए थो वॾो पंहिंजो इमदाद जी नंढो थो सॾाए, वॾो कोन थो न वॾो आहे, सुघड़ वॾो आहे, असां इहा ॻाल्हि मञीदासीं। हाणे आऊं चवांसि थो, जे सालिक सम्झी पाण खे त अदब सां कर आजाणो, जे सालिक सम्झी पाण खे त अदब सां कर आजाणो, लिख लफ़्ज़ लोक अदब ते हुजे मोती दाणो, चवणी आहे चांडिया त हर को पंहिंजे अघ अघाणो, हीअ पहाको प्यारा आहे असुल खां पुराणो, त जंहिंजी गुंदीअ में दाणो तंहिंजो चरियो बि आहे सियाणो, जे अहमद अथई नाणो त भली घुम लाड़ पर साईं जी पुटो साईं जन जीअं ॻाल्हि करे विया, जवाब आहे साईं। साईं जन जीअं ॻाल्हि करे विया त असां आदम इंसान मोहबत पाण में कयूं, हर इंसान मोहबत जो पैगाम आहे, छो जो असांजी औकात छा आहे, का ताक़त कोन्हे। फ़क़ीर जो जवाबु आहे त आहीं क़ीमत संदो कतिरो तूं मोती चङिया मेड़, आहीं क़ीमत संदो कतिरो तूं मोती चङिया मेड़, मंदी पंहिंजे मन मां तूं थुॾा हणीअ थेड़, मोहबत इहा मलूक चए तूं झटि न कंहिंसां झेड़, जंहिंमें हीरा हया जा तूं गाॾो उते घेड़, तूं शान अहिड़ो शेड़ तोखे दाख़िल कनि दरबार में। आहीं क़ीमत संदो कतिरो, रख अंदर में इंसानियत, कंहिंखे वधाई कंहिंखे खणाई, छॾ शोर शरारत, वणंदई कोन वाहिद खे इहा तुंहिंजी हरकत, कम न ईंदई कब्र में दुनिया धन ऐं दौलत, कब्र अंधारी कारी वारी, जिते मिंट न मिलंदई मोहलत, अदब ऐं अखलाक सां कर न्याज़ मंदी निवड़त, शफ़क़त कर छोरनि ते वॾे नंढे जी इज़त, अबोझनि सां अमन चए कर मिस्कीननि जी मदद, सलवात पढ़ सरवर ते राज़िक ॾियई रहमत, प्यास रख पंजनि सां त घर थियई जन्नत, ओ खुश्क जे परवर रखई पत त पोइ अथई चङाई चांडियो चए। आहीं क़ीमत संदो कतिरो तूं कावड़ खे छॾ कटे, हिकु घुमे तूं हिकु आंदा तूं वाह वाह छपर वटे, मिट्टी घर मलूक चए तोखे साजुर नींदा सटे, मामा चाचा भार भाटिया ईंदई लोड़ लटे, तूं आहीं ॾींहं ॿटे हल अदब जल्दी करे सुबह दीन धर्म दी मैनू लोड़ लकाई, दीन धर्म दी मैनू लोड़ लकाई, एक दर्शन यार दा लोड़ा, काफर काफर हर कोई आके दामन मूल न छोड़ा, आखे में गुलाम फरीद टुट वने हर पासे कणूं, हिक यार कनू ना टोड़ा। सरकार एजा साईं या बोल यार जो तसवर कंदे, यार जो तसवर कंदे तस्वीर वही दिल ते ठही, यार जो तसवर कंदे
तस्वीर वही दिल ते ठही सा सदा सामू अखिन जे राह बरती आ रही सा सदा सामू अखिन जे राह बरती आ रही यार जो तसवर कंदे तस्वीर वही दिल ते ठही ओ यार जो तसवर कंदे तस्वीर वही दिल ते ठही सा सदा सामू अखिन जे राह बरती आ रही सा सदा सामू अखिन जे राह बरती आ रही मवत जे हुस्न में थोरा आऊं रात ॾींहं मवत जे हुस्न में थोरा आऊं रात ॾींहं मवत जे हुस्न में थोरा आऊं रात ॾींहं मवत जे हुस्न में हशर जी है हाथ हशरी हशर जी है हाथ हशरी मुझ मनता वही लही सा सदा सामू अखिन जे राह बरती आ रही सा सदा सामू अखिन जे राह बरती आ रही यार जो तसवर कंदे तस्वीर वही दिल ते ठही यार जो तसवर कंदे तस्वीर वही दिल ते ठही सा सदा सामू अखिन जे राह बरती आ रही सा सदा सामू अखिन जे राह बरती आ रही फजकुरूनी फमसा दिल अखिन महराज को फजकुरूनी फमसा दिल अखिन महराज को फजकुरूनी फमसा दिल अखिल महराज को फजकुरूनी फमसा दिल अखिल महराज को हाल हमो जाती खुलो हाल हमो जाती खुलो या बुढ़ी अमरो नहीं सा सदा सामू अखिन जे राह बरती आ रही सा सदा सामू अखिन जे राह बरती आ रही यार जो तसवर कंदे तस्वीर वही दिल ते ठही यार जो तसवर कंदे तस्वीर वही दिल ते ठही सा सदा सामू अखिन जे राह बरती आ रही सा सदा सामू अखिन जे राह बरती आ रही साकी सुर्ख सागर सुर्ख मीना सुर्ख मय सुर्ख साकी सुर्ख सागर सुर्ख मीना सुर्ख मय सुर्ख साकी सुर्ख सागर सुर्ख मीना सुर्ख मय सुर्ख साकी सुर्ख सागर सुर्ख मीना सुर्ख मय ते मजारा सर गुरु थी ते मजारा सर गुरु थी सुर्खी पीतम सिक जी सही ते मजारा सर गुरु थी सुर्खी पीतम सिक जी सही सा सदा सामू अखिन जे राह बरती आ रही सा सदा सामू अखिन जे राह बरती आ रही यार जो तसवर कंदे तस्वीर वही दिल ते ठही यार जो तसवर कंदे तस्वीर वही दिल ते ठही सा सदा सामू अखिन जे राह बरती आ रही सा सदा सामू अखिन जे राह बरती आ रही आहे ही एजाज कम सब इश्क हजरत जो कयल
कम इश्क हजरत जो कयल आहे ही एजाज कम सब इश्क हजरत जो कयल आहे ही एजाज कम सब इश्क हजरत जो कयल जो ॾिसण खां हो ॾूरा हूं जो ॾिसण खां हो ॾूरा हूं सो ॾिठम पर में पही जो ॾिसण खां हो ॾूरा हूं सो ॾिठम पर में पही सा सदा साम अखियुनि जे राह भरती आ रही सा सदा साम अखियुनि जे राह भरती आ रही यार जो तसवर कंदे तस्वीर वई दिल ते ठही यार जो तसवर कंदे तस्वीर वई दिल ते ठही सा सदा साम अखियुनि जे राह भरती आ रही ओ सा सदा साम अखियुनि जे राह भरती आ रही अली मौला वाह से मुराद फकीरा वाह वाह जो ॿुधाई ज़बरदस्त ॿुधाई पर चाचा साहब सैल अला छा थिए चई मूं वटि वॾा हाल बार बार हाणे तूं ॿुधा इमदाद ख़ुशि कजे इमदाद ॿुध हा मूं भायां त मिठा आहिनि हुआ तकड़ में तहिड़ा सुहिणा टूह पटनि ते हुत जरकनि था जहिड़ा भुली खैम भाकरे सतवेरी हुया वेड़ा हाँ। मिठा न छा मलूक चए हुआ अंदर जाई अहिड़ा से करीब कहिड़ा आ वेजनी जे वात में वाह कंदार ॿुध हिकिड़ो मिंट कोई हुन जवाब ॾींदो हिकिड़ो मिंट हिकिड़ो बिस्मिल्लाह चए पियो त वाहिद ॾिना वणनि खे वाहिद ॾिना वणनि खे ॾाज ॾहूणा ॾांव कपजी टुकजी वण किरी पवन टब छपर ॾियनि छांव माण्हू माल मलूक चए हुते कुंजा करकन कांव नेकियूं तिन्ही नाव जड़ पाले वण वॾा कया इमदाद ॿुध वेही पंहिंजे वजूद में कयम जानी जा खोड़ा हाँ। तही जेकी भी वण जहान में कुल अदब जी ओड़ा के कच्चा वण कीमती के पक्का छन पोढ़ा अरे कंडा बिजन जा कारायता वाह। तू बुधी नथो बोड़ा वाह। त तुंहिंजो मान मलूक चए था लजू रखन लोढ़ा वञी कर वोड़ा त वण बि अथई वाहिरू वाह चाचा साहब वाह वाह मुक़ाबिल हले पियो तव्हांजो पर थोरी साई खणा सही आहे हाँ वरी था अचूं इंशाअल्लाह ताला वरी शुरू बिस्मिल्लाह वाह